डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मौजूद इंक्रोचमेंट हटाने के सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर खिप्रो नबीबक सोलंकी की ऑफिस में एक मीटिंग थी, जैमें चेयरमैन म्यूनसिपल कमेटी खिप्रो हाजी इम्तियाज़ हुसैन दर्स, वकील असगर हिंगोर जो व्यापारी एसोसिएशन खिप्रो जो सदर वारिस दर्स, 15 इंचार्ज खान मोहम्मद हिंगोरो, सीनियर साफ़ी नवाब महमूद कायम खानी ऐं वॾी तादाद में शहरन शिरकत कई, जैमें खिप्रो शहर में शहरन वॾी तादाद में शिरकत कई। एक हफ़्ते का सॼे शहर में इंक्रोचमेंट ख़त्म कई वेंदी। मेन शयूं आहे जो शाही बाग जी पहिरीं हालत इहा हूंदी त साईं बि यादि असां सभिनी यादि त ट्रकुनि मां निकिरंदी ऐं वञो फाइनल जेको केवाला करा वारो घर आहे उतां रन कंदी हुई। हीअं माण्हू पैदल कोन वञी सघे। पहिरियां त मां उन्हनि दोस्तनि सां माज़रत कंदुमि। मां ॾिसो मीटिंग रखी हुई, पंहिंजो क्रोनिक इशू आहे, पर किथे किथे असांजे लाइ जेके ऑब्लिगेटरी ऐं मैंडेटरी ऐं कंपल्शन हूंदा आहिनि, जंहिंजे करे उहे शयूं असांखे पोस्टपोन करणियूं पवंदियूं। हाईकोर्ट जेको आहे इलाही कंहिं माण्हू जो इशू हुयो, जंहिंजे करे कमिश्नर साहिबु, DC साहिबु ऐं मुंहिंजी ख़ुदि बज़ाते ख़ुदि हिकिड़ी पर्सनल हियरिंग हुई ऐं मुंहिंजे लाइ हीउ ओतिरो ई अहमियत रखे पियो जेतिरो हाईकोर्ट आहे। पर किथे किथे किन शयुनि खे अवल ट्रेनिंग ॾींदी आहे ऐं मां जुमे जे ॾींहुं ई पंहिंजे रीडर खे चई छॾियो त सभिनी खे कम्यूनिकेट करे छॾियो। थी सघे थो कंहिं माण्हू खे नथी अचे, उन लाइ माज़रत। ऐं उन खां पोइ हिन जेको आहे इलाही बहितर मतिलबु क्रोनिक इशू आहे। मां पाण ज़ाती तौर ते जेकॾहिं मां गुज़रियो आहियां, इलाही तकलीफ़ अचे थी, असांजी ॻाल्हि नथी पहुचे ऐं इन जे करे असां चयो त जेकर पंहिंजा जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि मौजूदु आहिनि, उन्हनि खे वेही करे गॾिजी करे फ़ैसिलो कयूं। त मां रिक्वेस्ट कंदुमि तव्हां सभिनी खे त बार नंबर वाइज़ पंहिंजो जेको तव्हां आउटपुट ॾींदा वेंदो, पोइ वरी उन ते गॾिजी करे पाण फ़ैसिलो कंदासीं के मतिलबु के